नाज़रीन ख़बर ॾी पिया कि घोटकी मां डिस्ट्रिक्ट बार घोटकी जे इलेक्शन पोलिंग जो रिज़ल्ट फाइनल प्रोग्रेसिव पैनल जो उम्मीदवार अली असगर पयार कामयाब थी वियो। वधीक तफ़सील ॾी पिया कि घोटकी इलेक्शन दौरान वकीलनि पंहिंजे वोट जो इस्तेमालु कयो। घोटकी डिस्ट्रिक्ट बार घोटकी जे इलेक्शन दौरान वोटिंग जो सिलसिलो ख़त्म थियण बाद प्रोग्रेसिव पैनल जो सदारती उम्मीदवार अली असगर पयार 203 वोट खणी कामयाब थी वियो ऐं सिंध लायर पैनल वज़ीर अहमद घोटो 154 वोट खणी शिकस्त खाई हाराए वेठो। घोटकी होॾां सीनियर नायब सदर उबैदुल्ला घोटो 225 वोट खणी कामयाब थी वियो ऐं जनरल सेक्रेटरी लाइ इम्तियाज़ मलाणो 225 वोट खणी कामयाब थी वियो। घोटकी डिस्ट्रिक्ट बार जा टोटल 390 वोट रजिस्टर्ड हुआ। घोटकी खटींदड़ उम्मीदवार में ख़ुशी जी लहर जशन ऐं झुमरियूं। जहांगीर अबड़ो 90 न्यूज़ ब्यूरो चीफ सिंध।